ॻोठ तमामु हेठि आहिनि। हेठि बि तव्हां ॾिसो था सिम जो पाणी तमामु घणो थी वियो आहे ऐं असांजा फसल सिम जो पाणी बि ॿोड़े वेंदो आहे। जेकॾहिं हे फीड टुटो त वॾो नुक़सानु थींदो ऐं हिते को बि दारोगो या बेलदार को बि न आयो आहे। असां DC साहब खे गुज़ारिश कयूं था त हिन जी वाहुर कई वञे ऐं हिन जो मरमत कयो वञे। इन जे टुटण सां जेको आहे मरमत असां पाण कई आहे, को बि हिते मरमत लाइ तयारु न आहे। उन हिसाब सां ॻोठण डेली अचूं था, इन खे मरमत कयूं था राति ॾींहुं ऐं जेको उजागर कयूं था मतां टुटे मतां झटका पवनि घरनि जो नुक़सानु करे। इन खां पोइ माछी बिरादरी जो ॻोठ बि आहे, चाचड़नि जो बि ॻोठ आहे, घणो ॻोठ आहे, कंहिंजा नाला खणी कंहिंजा खणूं साईं। हिते हे असां पाण जी मदद पाण कमु कयूं था, बोटरा भरूं था, ॿियो सारो सिस्टम हिते असां हलायूं था। असांजी आला आमदारनि खां इहा अपील आहे त हिते जल्द खां जल्द कमु करायो वञे ऐं हिनखे महफ़ूज़ बणायो वञे। महफ़ूज़ अगरि हे न रहंदो त हिन सां गॾु तक़रीबन 400-500 घर आहिनि जेका हिते रहनि था। ठीकु आहे, माछी कबीलो आहे, उनखां पोइ चाचड़ कबीलो आहे, लाखणी इलाही पाड़ा हिते रहनि था जेका बंदि टुटण जे करे माना सारे वेंदा तबाह थी वेंदा। जी नाज़रीन, तव्हां ॻोठणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो हीउ चवणु आहे त BS फीड 117 जा जेका कंपर आहिनि उहे इंतिहाई कमज़ोर थी चुका आहिनि। हितां जा जेका इलाइक़े वासी आहिनि हुननि जो साह मुठ में अची वियो आहे। हितां जा जेका फसल आहिनि हू सारी जो फसल आहे, अगरि हीउ टुटो त हू 100 एकड़ फसल जेको आहे सारी जो तबाह थी वेंदो। ऐं हितां जा जेका आपाशी अमलदार आहिनि उहे बि ग़ाइब थी विया आहिनि। हिननि DC कश्मीर ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कई त ख़ुदा नोटिस वठी हिन जेको आहे BS फीड 17 जो RD 17 जो जेको आहे कमु करायो वञे त जीअं हिन जो बेचैनी ख़तमु थी वञे। कैमरामैन फरहान भुट्टो सां गॾु सदरदीप भुंडो, काश न्यूज़ बढाणी।